नाज़िन अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त IBS अखर जो वाइस चांसलर निसार सिद्दीकी लाराणो करे वियो आहे। प्रोफेसर निसार सिद्दीकी खे कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थियण खां पोइ कराची जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिथे संदसि साह जी तंद टुटी पई। प्रोफेसर निसार सिद्दीकी जी जनाज़े नमाज़ IBA सखर में अदा कई वेंदी। प्रोफेसर निसार सिद्दीकी सखर में बैनुल अक़वामी सतह जो तालीमी इदारो IBA यूनिवर्सिटी क़ाइमु कई, जंहिंमें भरपासे जे इलाइक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ सभई ग़रीब शागिर्द तालीम हासिल कंदा हुआ। निसार सिद्दीकी जे लाॾाणी जी ख़बर खां पोइ सखर समेत सॼे मुल्क खे संदसि चाहींदड़ ऐं शागिर्दनि में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। नाज़िन अवां खे हिकु ॿी अहम ख़बर ॾींदा हलूं त IBS सखर जो वाइस चांसलर निसार सिद्दीकी लाॾाणो करे वियो आहे। प्रोफेसर निसार सिद्दीकी खे कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थियण खां पोइ कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिथे संदसि साह जी तंद टुटी पई आहे। प्रोफेसर निसार सिद्दीकी जी नमाज़ जनाज़ IBS सखर में अदा कई वेंदी। इन हवाले सां वधीक ॻाल्हाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अयाज़ गुल साहब, पाण प्रोफेसर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। सर, निसार सिद्दीकी जे लाॾाणे ते अफ़सोस थियो आहे, अवां हिन हवाले सां छा चवंदा? बिल्कुलु बाबा, तमामु वॾो सिंध जो नुक़सानु थियो आहे ऐं हिन ते जेतिरो अफ़सोस कजे घटि थींदो। निसार सिद्दीकी साहिबु रोल मॉडल हो। सची ॻाल्हि इहा आहे त उहो हिकिड़ो जेको हुनजो तालुक़ु जेको आहे माज़ीअ में ब्यूरोक्रेसी सां रहियो। हू सिंध जो होम सेक्रेटरी रहियो, कमिश्नर रहियो, DC रहियो, पर उन्हनि सभिनी शयुनि जो हुनजो ही जेको कमु हो तालीम सां हुनजी वाबस्तगी रही या तालीम खे सुधारण जे लाइ उन्हनि जेके जिदोजहद मां चवंदुसि त कई, उहो उन्हनि सभिनी कमनि ते हावी थी वियो। उन्हनि जी शख़्सियत जो हिकिड़ो नओं रूप ॾिसण में आयो सॼी दुनिया में। हुनखे जेका मञता मिली ऐं मां त चवंदुसि सखर जहिड़े नंढे शहर में हुन एॾो वॾो इदारो जेको आहे क़ाइमु कयो ऐं हुनमें सभ खां वॾो कंट्रीब्यूशन निसार सिद्दीकी साहिब जो ई हुयो। न सिर्फ़ु हुन हिकिड़ो वॾो ऐं मिसाली इदारो क़ाइमु कयो, पर उनखे हुन बहितर खां बहितर तरीक़े सां हलाइण जी कोशिशि बि कई। हुनखे माण्हू असां जेके वटि जेको तालीम जो बेड़ो ग़रक़ थियो आहे तरीक़े सां, त असां वटि इहो हिकिड़ो वाहिद वॾो मिसाल हुयो त इदारा ठाहे सघनि था जेकर निसार सिद्दीकी जहिड़ो माण्हू मौजूदु हुजे। हुन सखर में IBA जहिड़ो हिकिड़ो इदारो ठाहियो जंहिंखे सॼी दुनिया में इज़त फ़ख़्र जे नज़र सां ॾिठो पियो वियो। असां लास्ट टाइम अमेरिका में बि गॾु हुआसीं त सिद्दीकी साहिबु उते बि सिर्फ़ु इनजे करे शरीक थींदो हुयो साना जे कॉन्फ्रेंसिस में या ॿियनि जायुनि ते, त जीअं IBA जे लाइ फंड हासिल करे सघजनि, जेके ग़रीब ऐं जेके लाइक़ शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ के स्कॉलरशिप्स हासिल करे सघजनि। तव्हांखे घणे खां घणा उस्ताद जेके आहिनि IBA जा उहे PhD मिलंदा ऐं जेको हुनखे मयार क़ाइमु कयो हुयो ऐं उन ते सख़्तीअ सां हुन अमल करायो हुयो जो को बि माण्हू हुन में ॿाहिरों केतिरो बि असर रसूल वारो हुजे, उहो IBA में या हुनजे तालीम में अमल दख़ल हुनजो न हो, हुन में दख़लअंदाज़ी न करे सघंदो। कंहिं बि मिनिस्टर खे या कंहिं वॾे माण्हू खे बि हुनजी इहा ज़रूरत न हुई त उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां हुते कंहिंखे दाख़िला कराए सघे या पंहिंजी मर्ज़ीअ जूं मार्कूं ॾियाराए सघे। त हुन हिकिड़े इदारे खे आहे संभालियो ऐं मां सम्झां थो त इहो हिकिड़ो वॾो वॾो कमु कयो आहे निसार सिद्दीकी साहिबु, जो हुनखे तारीख़ में ज़िंदा रखण लाइ काफ़ी आहे। उन्हनि सां मुलाक़ातूं बि रहियूं ऐं अवां उन्हनि जी शख़्सियत जे बारे में छा ॿुधाइणु चाहींदो? तबियत जो माण्हू हुयो, मुंहिंजी हुन खां पोइ शुरूआती दौर में त मुलाक़ात कोन रही, कॾहिं हू यंग हो या हुन खां पोइ वारे ज़माने जी, पर असां उन्हनि कॾहिं ॾिठोसीं जॾहिं हू हिते हुन कमिश्नर हैसियत सां कॉपीकल्चर जे ख़िलाफ़ जिहाद शुरू कयो ऐं हुन खे रोकण लाइ वॾियूं कोशिशूं कयूं। तमामु घणी मुखालफ़त हुन ॾिठी, पर हुन सभिनी खे मुंहुं ॾिनो। शालकी यूनिवर्सिटी में हू एजाज़ी तौर ते पढ़ाइण लाइ ईंदो हुयो
उते बि हुन सां मुलाक़ातूं थींदियूं हुन खां पोइ संदन IBA में बि जेके प्रोग्राम थींदा हुआ या कॾहिं कॾहिं जॾहिं अमेरिका खां ॿाहिरि ईंदो हुन सां हुनजा तालुकात हुआ त गॾिजी वेहण जो गॾिजी मानी खाइण जो चांहि पीअण जो मौक़ो मिलंदो कचहरी त माठियूं तबियत जो माण्हू उहो पंहिंजे कम सां कमु रखण वारो माण्हू जेको ईअं लॻंदो त पंहिंजे वक़्त खे ज़ाया करणु नथो चाहे हिकिड़ो साफ़ दिलि ऐं सुठो माण्हू हो जंहिंजी हर तरह सां साराह करे सघे। वॾी महिरबानी सर तव्हां टाइम कढियो असां लाइ। नाज़िन, अफ़सोसनाक ख़बर आहे जिथे सखर में IBA